नाज़रीन, आऊं सामी मेमण तव्हां सां साहिल टीवी जे हवाले सां जेको प्रोग्राम असीं कयूं था ओपिनियन विद सामी मेमण, उन हवाले सां ही ॿियो प्रोग्राम खणी असीं हाज़िर थिया आहियूं। ऐं अॼोके असांजे हिन प्रोग्राम में सिंध जो मलीर जो जेको नामियारो समाजी अॻुवाण आहे, ॼातल सुञातल शख़्सियत आहे, साईं ख़ुदानू शाह, उहो असां सां गॾु मौजूदु आहे हिन प्रोग्राम में। ऐं उन सां गॾु जेको वेठो आहे उहो इलाही एक्टिव जर्नलिस्ट आहे, हुन पंहिंजी मीडिया जी दुनिया में सुठो नालो थोरनि ॾींहंनि में कमायो आहे। साईं अकबर कबूल साहब असां सां गॾु मौजूदु आहे। ऐं साईं जीएसचंद महाज जो अॻुवाण मरकज़ी अॻुवाण जनरल सेक्रेटरी आहे साईं इमदाद चाचड़ साहब, उहो असां सां मौजूदु आहे। ऐं अचो त अॼु साईं वारनि सां थोरो हाल अहिवाल करियूं ऐं पुछूं त हीउ जेको 6 तारीख़ ते धरणो लॻे पियो, उन जी कामयाबी जा केतिरा इम्कान आहिनि, उन माहौल केतिरो ठाहियो आहे, उहो बहिरिया टाउन जे हिन ज़ुल्म ऐं बरबरी जे ख़िलाफ़ु केतिरो आवाज़ बुलंद करे सघे थो। इन सिलसिले में पहिरियों सवाल पाण पुछंदासीं साईं ख़ुदानू शाह साहब खां। साईं अस्सलाम वालेकुम। तव्हां जेको आहे हीउ जेको 6 तारीख़ ते धरणो लॻे पियो, उन 6 तारीख़ जे धरणे मां केतिरो पूर उमीद आयो, ऐं उहो जेको आहे सो सिंधी माण्हुनि खे केतिरो मुतहद ऐं मुनज़म कंदो ऐं केतिरो असरु छॾींदो हिन बरबरीत जे ख़िलाफ़ु, ऐं तव्हां इनखे कीअं था सम्झो? माण्हू बहिरिया जी जेका साज़िश आहे उनखे सम्झी चुका आहिनि। उन जो मिसाल इहो आहे त जॾहिं खां बहिरिया ताज़ो ॻोठनि ते चढ़ायूं शुरू कयूं आहिनि, उन खां पोइ जेको रिएक्शन मलीर में सॼी सिंध में जेको आयो आहे साम्हूं, उहो मीडिया जे ते तव्हां उनखां बिल्कुलु पूरी तरह वाक़ुफ़ु हूंदव, चाहे सोशल मीडिया हुजे, चाहे उहो प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, भरपूर तरीक़े सां सॼी सिंध मां जेके से एहतजाज थिया आहिनि अॼु ॾींहं ताईं थियनि पिया। को अहिड़ो ॾींहुं ख़ाली न आहे जो बहिरिया जे ख़िलाफ़ु उते का मुज़ाहिमत न थी हुजे, को एहतजाज न थियो हुजे। सो असां पुरुमीद आहियूं त हीउ हिकिड़ो मसइलो हो जेको पहिरीं माण्हू खे सम्झ में घटि थिए आयो, थोरनि माण्हुनि खे सम्झ में आयो, पोइ आहिस्ता आहिस्ता इहा ॻाल्हि वधी हाणे वण थी वई आहे। उन मां हर हिकु माण्हू सम्झे थो त हीअ धरतीअ ते हिकु वालार जो मनसूबो आहे, रुॻो बहिरिया न आहे। हिते ज़ुल्फ़कार आबाद ठहियो, उनजे ख़िलाफ़ बि मुज़ाहमत थी, उहो कमु रुकिजी वियो एतिरे क़दुरु जो हाणे उनजी अथॉरिटी जेका ठही आहे, ज़ुल्फ़कार आबाद अथॉरिटी जेका ठही, उहो ई जेका से हाणे तबाही जो शिकार आहे, उनजे मुलाज़िमनि खे पघारूं कोन थियूं मिलनि। सो बहिरिया सां बि इहो असरु थींदो, छाकाणि जो धरती ते वालार आहे ऐं सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो थियो आहे। उनजे आड़ में ऐं अहिड़ा मिसाल क़ाइमु करे वधीक असां सभु सिंध जा माण्हू सिंध सां जेका ज़्यादती थिए पई, सिंध धरती ते जेका वालार थिए पई, उन खां बाख़बर आहियूं ऐं माण्हू पूरी तरह आगाह आहिनि। इन करे 6 तारीख़ वारो जेको धरणो आहे उन में भरपूर तरीक़े सां उन में माण्हू शरीक थींदा। उन में असां इंडिजिनस अलायंस हूंदो, सिंध एक्शन कमेटी जूं जेके पार्टियूं आहिनि, असांखे उन्हनि जे नियतनि ते शक कोन्हे। उन्हनि माज़ीअ में बि वॾो एहतजाज करे जेको सो ॿेटनि वारे मसइले ते पाण सभु गॾु हुआसीं, त उन्हनि पंहिंजो हिकिड़ो तारीख़ी किरदारु अदा कयो आहे। त इहे सभु माण्हू उहे आहिनि जेके वतन दोस्तनि, सिंध दोस्तनि, सिंध जा हलाल। अकबर साईं, तव्हां बामल सहाफ़ी आहियो ऐं असीं ॾिसूं था त हर जॻह ते झंग में झर में ॾुखियनि हालतुनि में बि तव्हांजो इहो लोगो ऐं तव्हां तव्हांजूं ॻाल्हियूं सभु शयूं आहिनि। तव्हां प्रैक्टिकल जर्नलिस्ट हुजण जे नाते इहो असांखे ॿुधायो त हीउ जेको 6 तारीख़ धरणो लॻे पियो, तव्हांखे केतिरी तवक़ा आहे त भई माण्हू शरीक थींदा, माण्हुनि में जोश जज़्बो, उन्हनि खे तव्हां एज़ अ जर्नलिस्ट कीअं था ॾिसो? असल में साईं साहिबु ॻाल्हि इहा त जेकॾहिं असीं थोरो इन ॻाल्हि जी हिकिड़ी थोरो मामूली जेकॾहिं परे न वेझो हिस्ट्री में वञूं, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं कराची में MQM जो उरूज हूंदो हुयो त हिते बाक़ाइदा ईअं महसूसु थींदो हो त ॼण असीं कंहिं हिकिड़े गैर इलाइक़े में अची विया आहियूं। जेकॾहिं हैदराबाद में वेंदासीं पोइ ख़बर पवंदो भई असां ॿिए इलाइक़े में, कराची अचो त ॿिए इलाइक़े में। ऐं हिकिड़ी मुनज़म साज़िश तहत MQM खे अॻियां आंदो वियो हुयो। ऐं मां सम्झां थो जेकॾहिं इहे क़ुवतूं जिन हिननि खे आंदो आहे, इहे वधीक रहना त शायदि ख़तरनाक रिज़ल्ट इन जो निकिरे आहे। पर बहरहाल अलाह जे हुकुम सां इहे विया। पर इहा हिकिड़ी साज़िश आहे जेका मां सम्झां थो हिते ख़तमु कोन थी आहे। उन्हनि हक़ लाइ आवाज़ु कोन उथारियो आहे। न त असांजा माण्हू पंहिंजे धरती लाइ, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे ज़मीन लाइ सिर ॾियण लाइ तयारु आहिनि। पर हिननि जी मालिकी हुजणु खपे, हिननि जे मथे ते हथु रखण वारो केरु हुजे। हिननि खे रहबरी ऐं रहनुमाई जी ज़रूरत आहे, जेका मां सम्झां थो त हिननि खे कॾहिं बि कोन मिली आहे। साईं इमदाद साईं, तव्हां क़ौम परस्त अॻुवाण आहियो ऐं हीअ बहिरिया टाउन जे हवाले सां जेको सिंध में माहौल जुड़ियो आहे, उन में ईअं महसूसु थो थिए ॼण क़ौम परस्ती की वरी रीऑर्गनाइज़ पई थिए। माण्हू वरी क़ौमी मसइलनि ते जज़्बातियत जो शिकार पिया थियनि पिया, या उहो जेका पुरअमन या क़ौमी गैरत जो मामिलो आहे उहो थिए पियो। तव्हां छा सम्झो था त 6 तारीख़ ते जेको धरणो थिए पियो, इन में सिंधी माण्हू तव्हांजे तवक़ खां वधीक शामिलु थींदा, या उनखे रोकियो वेंदो, या के साज़िशूं थींदियूं, या इन जे पुरअमन हुजण जो केतिरो तव्हांखे चांस आहे?
बिल्कुलु जेको आहे ईंदा। सिंध हमेशह मज़हमती किरदारु अदा कयो आहे ऐं जीअं सिंध महाज जो बि उन में किरदारु रहियो आहे। बिहारियुनि जे ख़िलाफ़ पोस्ट टारगेट ते मुज़ाहिरो हुजे या पूरी सिंध में हिकु हड़ताल हुई, उहा बि जीअं सिंध महाज सॾु ॾिनो त उहा कामयाबु वई। या कमु शइ ते जेको धरणो हुयो सभ खां पहिरीं जेको आहे जीअं सिंध महाज जी जेको आहे शुरूआति कई हुई ऐं पोइ उते धरणा लॻण शुरू थिया। ऐं सिंध सां जॾहिं बि को ज़ुल्म थियो आहे, का विसाघाती थी आहे, का साज़िश थी आहे, त सिंध जे माण्हुनि बाक़ाइदा मज़म्मत कई आहे। मां पुराणी तारीख़ ते न वेंदुसि, पर वेझड़ाई में जेके वाक़िया आहिनि मां उन्हनि ॾे वेंदुसि। बम्बई खां सिंध जी आज़ादी जी हुजे या जेको आहे वन यूनिटी जी जिदोजहद हुजे या कालाबा डैम जी जिदोजहद हुजे या ॿेलनि जो ॿेटनि जो जेको आहे मसइलो हुजे या वरी जेको आहे ॿिटो मक़ामी निज़ाम हुजे या सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि हुजे, उन में सिंध जे माण्हुनि भरपूर जेको आहे उन में जिदोजहद में हिसो वरितो आहे ऐं उन खे जेको हुकुमरान जेके सिंध जे ख़िलाफ़ खिरकणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसीड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो। नाज़रीन, तव्हां असांजे दोस्तनि जूं अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हाणे पाण मिलंदासीं 6 जून ते, जिते मैदान लॻंदो, जिते ख़बरूं पवंदियूं, जिते दोस्तनि जे दावाउनि जे बिल्कुलु मुताबिक़ या उन जो उबतड़ माण्हू गॾु थींदा, उते ख़बर पवंदी त केतिरो थिए थो। इन करे पाण वरी ईंदड़ प्रोग्राम में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। सामी मेमण खे अला भाई।